पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवाण राशिद रबानी कोरोना वायरस सबब लाॾाणो करे वियो। संदसि लाॾाणे ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ ज़रदारी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह समेत पीपी क़यादत दुख जो इज़हार कयो आहे। राशिद रबानी कोरोना वायरस सबब कराची जे ख़ांगी अस्पताल में दम धणी हवाले कयो। राशिद रबानी काफ़ी ॾींहं खां अस्पताल में दाख़िल हो। तबियत घणी ख़राब थियण करे खेसि वेंटिलेटर ते मुंतक़िल कयो वियो हो। राशिद रबानी पीपी कराची डिवीज़न जो सदर रहियो ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह जो ख़ासि मुआविन बि हो। राशिद रबानी जे लाॾाणे ते आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर मुराद अली शाह तोड़े पीपल्स पार्टी जे ॿियनि अॻवाणनि दुख जो इज़हार कयो आहे। आसिफ ज़रदारी राशिद रबानी जे लाॾाणे ते जारी कयल पंहिंजे बयान में चयो आहे त राशिद रबानी पार्टी जो अहम असासो हो। इन जूं पार्टी ऐं जमहूरियत लाइ वॾियूं क़ुर्बानियूं हुयूं। आसिफ ज़रदारी जो इहो बि चवणु त राशिद रबानी जे लाॾाणे ते पार्टी क़यादती कारकुन ॾुखोयल आहिनि। अल्लाह ताला मरहूम जे पोयरनि खे सब्र अता करे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त राशिद रबानी शहीद बेनज़ीर भुट्टो जो वेझो साथी रहियो। इन जो जमहूरियत लाइ ख़िदमतूं सदाईं यादि रखी वेंदियूं।